इन्वायरमेंट है उसको खराब करती। पहले आपके वसाइल पे डाके मारे, इंपीरियलिस्ट कॉलोनियलिस्ट पॉलिसी के थ्रू आपसे सब कुछ छीना और उस बुनियाद पे अपने वेल्थ बनाया, अपने ममालिक को अमीर तरीन ममालिक बनाए, अपने ममालिक को ग्रेट इंडस्ट्रियल रेवोल्यूशन यहां के अवाम के खून पसीने के नतीजे में आपके वसाइल के ऊपर उन्होंने ब्रिटेन से लेके अमेरिका तक अपने तो इंडस्ट्रियल रेवोल्यूशन चलाए। पहिरियां ओलह वारनि साम्राज्य ज़रिए वसीलनि जी फुरलट बाद सनती इनकलाब जे नाले ते माहौल खे नुक़सान पहुचायो। पाकिस्तान में डिजिटल स्पेस ख़तरे में आहे, इन लाइ जमहूरी तरीक़े सां जिदोजहद करणी पवंदी। डिजिटल राइट्स बिल इस्लामाबाद में वेठलनि खे मोकिलींदासीं। हाणे मोटरवेज ऐं रस्तनि जी न पर ब्रांडेड इंटरनेट जी ज़रूरत आहे। माहौलियाती तब्दीली जे ख़तरे में आयल 10 मुल्कनि में पाकिस्तान भी शामिल आहे। इन मामले में पाकिस्तानी अवाम जो को ॾोह नाहे। पाकिस्तान जो माहौलियाती गदलाड़ में को भी हिस्सो नाहे। हर साल सिंध में ॿोॾ ईंदी आहे जेका तूफ़ान नूह जी यादि ॾियारींदी आहे। फ़ख्र सां चवां थो त शहीद मोहतरमा बेनज़ीर भुट्टो IBA जो बुनियाद रखियो। जंहिं इदारे जो बुनियाद बेनज़ीर रखियो उहो अॼु आलमी इदारो बणिजी वियो आहे। PP चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी जो IBA सखर जी कॉन्वोकेशन के खिताब चयाई। कामयाब थियल शागिर्द पंहिंजे नए दौर में शामिल थी रहिया आहिनि। बिलावल भुट्टो ज़रदारी कॉन्वोकेशन में शागिर्दनि ऐं शागिर्दियाणियुनि में मेडल ऐं डिग्रियूं विरहायूं। पाकिस्तान जे दिफ़ाई प्रोग्राम ते का बि सौदेबाज़ी न कंदासीं। एटमी प्रोग्राम अॻिराई लाइ न पर पंहिंजे दिफ़ाई मक़सद लाइ आहे। एटमी प्रोग्राम 24 करोड़ अवाम जो आहे। अमरीकी पाबंदियुनि जो को बि जवाज़ न आहे। गुज़िरियल कुझु महीननि दौरान दहशतगर्दी जे वाक़िअनि में इज़ाफ़ो थियो आहे। मुल्क मां दहशतगर्दी जे मुकमल ख़ात्मे ताईं सुख सां न वेहंदासीं। सूबनि सां गॾिजी दहशतगर्दी जे ख़ात्मे लाइ क़दम खणी रहिया आहियूं। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ जो वफ़ाक़ी काबीना जे इजलास खे ख़िताब। उम्मीद आहे त PTI हुकूमती कमेटियुनि में अॻभराई थींदी ऐं मुल्की मुफ़ाद में फ़ैसिलो कयो वेंदो। मुल्क इस्तेकाम तरफ़ वधी रहियो आहे। व्याज जी शरह में घटिताई थी आहे। वॾे वज़ीर पारां कंबर शेदात कोट में IBA जो कैंपस खोलण जो ऐलान। मुरादरी शाह चयो त तालीम खां सवाइ को बि मुआशिरो अॻिते वधी नथो सघे। महफ़ूज़ मुस्तक़बिल लाइ तालीम में सीड़पकारी ज़रूरी आहे। IBA सखर जो आला तालीम जे हवाले सां अहम किरदार आहे। इदारे मां डिग्रियूं हासिल कंदड़ शागिर्द मुल्क जो मुस्तक़बिल आहिनि। सिंध हुकूमत तालीम खे हथी ॾियारण लाइ क़दम खणी रही आहे। रोमानिया नेवी जे सरबराह पारां पाक नेवी जे जंगी जहाज़ PNS यमामा जो दौरो। वाइस एडमिरल खे जहाज़ जे ऑपरेशनल सलाहियतुनि बाबति तफ़सीली ब्रीफिंग। ISPR मूजिब वाइस एडमिरल मोहम्मद फैसल अब्बासी सां रोमानिया नेवल फोर्सेस जे सरबराह जी मुलाक़ात नेवल फोर्सेस विच में लाॻापन ते इत्मीनान जो इज़हार ऐं सहकार वधीक मुस्तहकम करण जो अज़म। 17 दिसंबर ते गॾियल मश्क मुनक़िद कई वई। ISPR मूजिब मश्क जो मक़सद ॿिन्ही नेवल फोर्सेस विच में गॾियल ऑपरेशन जी सलाहियत खे हथी वठण आहे। मुखालिफ़ धुरगवान उमर अयूब जी 1 महीने लाइ राहदारी ज़मानत मंज़ूर। PTI जी ॻाल्हियुनि वारी कमेटी जो मेंबर आहियां। उते वञणो पवंदो आहे। मूं ते केतिरा ई केस दाख़िल थियल आहिनि। उते पहुचणु ॾुखियो थी वेंदो आहे। अॻु बि हिन अदालत मूंखे ज़मानत ॾिनी, इन बावजूद गिरफ़्तार कयो वियो। उमर अयूब जी अदालत खे आगाही। पेशावर हाई कोर्ट उमर अयूब जी 1 महीने लाइ राहदारी ज़मानत मंज़ूर करे वरिती। इख्तियारनि जो थियल ग़लत इस्तेमाल तारीख़ जो हिस्सो बणिजी रहियो आहे। आईन असांखे पुरमन एहतिजाज करण जो हक़ ॾिए थो। PTI अॻवान असद केसर जो चवणु आहे त अपोज़िशन ते जेतिरा बि केस दाख़िल कया आहिनि उहो बदतरीन इंतकाम आहे। यूरोपी यूनियन ऐं बरतानिया मिलिट्री कोर्ट्स जे ट्रायल ते ख़दशा ज़ाहिर कया। हू पाकिस्तान में आज़ाद अदलिया चाहिनि था। संदन जिदोजहद आईन ऐं कानून जी बालादस्ती लाइ आहे। अॻूणे सदर डॉक्टर आरिफ अलवी चयो आहे त तब्दीली अचण वारी आहे। सितारा हरकत में अची विया आहिनि। जिन खे ॻाल्हियुनि दौरान मौजूद हुजणु घुर्जे हा उहो ज़मानत में रुधल हो। असांखे पंहिंजनि रवैयनि ऐं हुक्मरानी जे तरीक़े खे तब्दील करणो पवंदो। माशी इस्तेहकाम में SFC जे अहम किरदार आहे। वफ़ाक़ ऐं सिंध हुकूमत जी कोशिश आहे त हर शोबे में सीड़पकारी थिए। परॾेही सीड़पकारनि खे आणण लाइ कोशिशूं कयूं पई वञनि।
हुकूमत गैर मुल्कनि लाइ वीज़ा पॉलिसी नरम कई आहे। सिंध में सीड़पकारीअ जा केतिराई मौक़िया मौजूद आहिनि। सिंध जे सीनियर वज़ीर शाहजिल इनाम मेमण जूं मीडिया सां ॻाल्हियूं। चवे थो पाकिस्तान जे अंदरनि मामलनि में कंहिंखे बि मुदाख़लत जी इजाज़त नाहे। मिलिट्री कोर्ट जो फ़ैसिलो पाकिस्तान जे अंदरूनी मामलो आहे। मुहाजिर सकाफ़त जो ॾिहाड़ो मल्हाइण बाबति सवाल जे जवाब में शाहजिल मेमण चयो त सिंध में रहंदड़ सभु सिंधी आहिनि। हिकु इवेंट जो ऐलान सियासी पार्टी जो हो। चिकबाबाद में मारफानी ऐं कमरानी बिरादरी में हलंदड़ खूनी तकरार जो निबेरो। ॿिन्ही धुरनि ते 2,85,50,000 रुपया ॾंढ मुक़रर। खूनी तकरार जो निबेरो एमपीए बुरहान चांडियो जी सरपंचीअ हेठि थियो। मारफानी बिरादरीअ जा 3 ऐं कमरानी धुर जा 6 खून साबित थिया। पीर जो ॻोठ भरिसां नारे जा सोलंकी तकरार तां 5 ॼणा मारिजी विया। हथियार बंदनि जी फायरिंग में जावेद मियांदात ऐं एजाज नारे जो क़त्ल। कुझु देर अॻु नारे जा बिरादरी जे फायरिंग में सोलंकी धुर जा 2 ॼणा सिराज अहमद ऐं अतीकुर रहमान सोलंकी मारिजी विया हुआ। मड़ इस्पताल मुंतक़िल। धुरियूं मोर्चा बंद, वधीक खूनरेज़ी जो ख़दशो। आईसीसी चैंपियंस ट्रॉफी 2025 जे शेड्यूल जो ऐलान करे छडि॒यो। चैंपियंस ट्रॉफी में 8 मुल्कनि जी टीम विच में 15 मैचेस खेॾिया वेंदा। टूर्नामेंट जी शुरूआत 19 फरवरी ते कराची में थींदी। आईसीसी जी पधिराई मूजिबि पाक भारत पहिरियों मैच 23 फरवरी ते न्यूट्रल वेन्यू तहत दुबई में थींदो।